नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासी अदालत में क़त्ल केस में ॿिनि भाइरनि समेत 3 जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाई वई। मॉडल ट्रायल कोर्ट राणो तहीम क़त्ल केस में अली तहीम, सोल्जर ऐं जत तहीम खे फाही जी सज़ा ॿुधाई आहे। टिनी जवाबदारनि 2020 में ॻोठ बाखर तहीम में झेड़े दौरान ॻोठाणे राणो तहीम खे क़त्ल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासी अदालत में क़त्ल केस में ॿिनि भाइरनि समेत 3 जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर उमर दाऊद पोटो खां। जी उमर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ, मीरपुर ख़ास जी मॉडल ट्रायल कोर्ट है, उनमें पारां जेको राणो तहीम जे क़त्ल जो जेको है दोष साबित थियण ते ॿिनि भाइरनि समेत जेको आहे 3 ॼणनि अली तहीम, सोल्जर तहीम ऐं जत तहीम खे फांसी जी जेकी आहे सज़ा ॿुधाई वई आहे। ऐं जॾहिं त जवाबदारनि ते 20-20 हज़ार रुपए जो दंड जो फ़ैसिलो भी ॾेई छॾियो आहे। 2020 में जुडे जे थाणे ॻोठ जेको बागर तहीम में जहिड़े दौरान जेको ॻोठाणो राणो तहीम मारिजी वियो, जंहिंजो केस जेको आहे मक़तूल जे भाउ लाल बख्श जेको आहे जुडे थाणे ते केस दाख़िल करायो, जंहिंजो केस जेको कोर्ट में हलंदड़ो हो। अॼु मॉडल ट्रायल कोर्ट जे पारां केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। अहिड़े फ़ैसिले बाद पुलिस पारां 3 जवाबदारनि खे जेल में वियो आहे। जी ठीक है, मुझ मेहरबानी उमर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।